हाणे त पांडव सकुशल थिया, आनंद मंगल थियो, भगवान श्री कृष्ण उते रुकिया कुछ समय। ऐं जॾहिं भगवान कृष्ण वञण लगा, काफ़ी समय रुकिया, भगवान जीअं वञनि था त श्री कृष्ण भगवान खे वेंदे ॾिसी कुंती माता साम्हूं अची वई। अॼु कुंती माता सजल नेत्र सां श्री कृष्ण खे चए थी, हे गोविंद, हे हरि, तोखे नमस्कार आहे, हे माधव तोखे नमस्कार आहे, हे कृष्ण तोखे बारंबार प्रणाम आहे। भगवान रुकनि था, चवनि था, ओ बुआ, हे छा थी वियो आहे तव्हांखे? नमस्कार त मां कंदो आहियां, तव्हां मुंहिंजी बुआ आहियो, हे उल्टी गंगा कीअं था वहायो? माता कुंती चयो, बसि बसि कृष्ण, हाणे वधीक इहा ए छुपाव जी ॻाल्हि न कर, हाणे वधीक छल न तूं छली आहे, जॾहिं तोखे सुञाणे वरितो आहे मां, त हाणे तूं छाजी कर तूं छल करे? चुप थी आहे भगवान, वधीक ॻाल्हाईंदुमि त अञा पोल पट्टी खुली वेंदी। चओ हरे राम। छा थियो बुआ, कहिड़ी ॻाल्हि आहे? माता कुंती चए थी त कृष्ण तूं वञे थो द्वारिका? हा हा बुआ मां वञा थो, काई ॻाल्हि न आहे, भले वञ, मां रोकिया नथी, पर हिकिड़ो वरदान ॾींदो वञ। अच्छा बुआ तव्हांखे छा खपे? माता कुंतीअ वरदान घुरियो त हे जगदीश्वर, हे श्री कृष्ण, हूअं कान्हा चवंदी, कृष्ण चवंदी, अचे थी, हे जगन्नाथ, हे श्री कृष्ण, हे प्रभु, हे गोविंद, तूं हिकु वरदान ॾे, मुंहिंजे जीवन में कदम कदम ते विपत्तियूं ईंदी रहनि। विपत्ति न, एक वचन न, बहुवचन, मेरे जीवन में कदम कदम पर विपत्तियां आती रहे। अरे ठीक था आयो बुआ, इहो छा था घुरो पिया? हा हा मां बिल्कुलु सही थी घुरां। छो? विपत्ति छाजे करे? चवनि था जेॾी महिल पांडवनि ते विपत्ति आई, कष्ट आया, हिकु हिकु कदम कदम ते तूं गॾु रहे, रक्षा कंदो रहे। मूंखे ॿियो कुझु न खपे, विपत्तियूं खपनि। इन करे तूं विपत्तीअ में गॾु हूंदो आहे, भक्तनि सां दुख में गॾु हूंदो आहे, ख़ुशियूं मिलंदियूं आहिनि, सुख मिलंदा आहिनि, वैभव मिलंदो आहे, राज मिलंदो आहे। त ॾिस अॼु तूं वञी रहियो आहे, हा उहे दुख मिठा आहिनि, मूंखे विपत्ति सुठी आहे, संकट में रहूं लेकिन तूं गॾु त रहंदे। भगवान उनजो प्रेम भाव स्वीकार कयो, लेकिन भगवान ॻाल्हि बदिलण लॻा। अच्छा अच्छा बुआ अहिड़ी ॻाल्हि न आहे, तव्हां मुंहिंजे वञण ते तव्हां दुखी आहियो, वञणु कैंसल, मां नथो वञा द्वारिका, मां रुकी थो पवां। पलटिया भगवान तुरंत ॻाल्हि। लेकिन माता कुंती चए थी, मूंखे विपत्तियूं खपनि। विपत्तीअ जो अर्थ आहे कि तुंहिंजो साथ खपे, दुख में बि, संकट में, लेकिन तूं गॾु रहो। असांखे उहा मुस्कान न खपे, उहा हसी न खपे, खिल न खपे जंहिंसां तूं विसरी वञे। असांखे उहे प्रेम जा लुड़क खपनि, ॻोढ़ा खपनि, जंहिंसां तूं यादि अचे। इहो वरदान असां घुरी सघंदासीं? हरे राम। कॾहिं भगवान खां घुरो भाई कि प्रभु मुंहिंजी शर्त न आहे, तूं मूंखे सुख ॾे, संपत्ति ॾे, तूं जीअं रख, कोई शर्त न आहे, अनुबंध न आहे, तोखे जीअं वणई उएं रख, जाते रख, अपमान कराए, तिरस्कार कराए, ग़रीबी ॾे, पर हिकु शइ, तूं पंहिंजी यादि ॾे, पंहिंजो प्रेम ॾे, पंहिंजो दर्शन ॾे। आंसू हुजनि पर तुंहिंजा हुजनि, संसार जा न हुजनि। आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। आंसू हमें भी दे दो ना, गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। नीर भरे नैनों से तुमको मैंने कभी ना पुकारा। ओ नीर भरे नैनों से तुमको मैंने कभी न पुकारा।
तेरी हर शय मीठी लागी, तू ही लगा न प्यारा। तेरी हर शय मीठी लगे, तू ही लगा न प्यारा। मुझको भी तड़पन दे दो ना गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। आंसू हमें भी दे दो ना गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। मन के झूठे दुख में पल पल रहता रहा मैं रोया। मन के झूठे दुख में पल पल रहता रहा मैं रोया। तेरी प्यारी विरहा में क्यों मैं कभी न रोया। तेरी प्यारी विपदा में क्यों मैं कभी न रोया। हमको भी आनंद दे दो ना गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। आंसू हमें भी दे दो ना गिरधारी बनवारी, हे गोपाल नंदलाल। 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 बोलो प्रेमावतार भगवान की। की जय। माता कुंतीअ ॾाढो सुंदर श्लोक जेको उच्चारण कयो, जेको तव्हां चकर भाटा सत्संग में रोज़ चवंदा आहियो, मिली करे चवायो कीअं भगवान खे उन स्तुति कई माता कुंतीअ। छा चयो? ओम कृष्णाय वासुदेवाय। ओम कृष्णाय वासुदेवाय। देवकी नंदनाय च। देवकी नंदनाय च। नंद गोप कुमाराय। नंद गोप कुमाराय। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण हे वासुदेव। कण कण मां सुञाणे वरितो। लुका छुपी तेसि ताईं हलंदी आहे जेसि ताईं माण्हू पकड़े न वठे। अब पकड़े वठे त पोइ लिखणु छा जो? हरे राम। देवकी नंद नाय च हाथ उन जो बि पुठियां, पर तूं कण कण में वास करण वारो वासुदेव आहे। नंद गोप कुमाराय। बाबा नंद वटि यशोदा मैया वटि अची करे तूं अद्भुत मधुराती मधुर लीलाऊं कयूं। हे गोविंद मां तोखे नमस्कार थी कयां। भगवान सम्झी विया। चयूं ठीकु आहे ठीकु आहे बुआ, मां नथो वञा, मां रही थो पवां। पोइ त गाजा बाजा वॼण लॻा। वरी कुझु ॾींहं गुज़रिया। हिकु बार श्री कृष्ण भगवान नेत्र बंदि करे ध्यान में वेठा। अर्जुन आया, पुछण लॻा गोविंद श्री कृष्ण तव्हां कंहिंजो ध्यानु करे रहिया? ये सॼी दुनिया त तव्हांजो ध्यानु कंदी आहे।
भगवान चवंदा जेके मुंहिंजो ध्यानु कंदा आहिनि मां उन्हनि जो ध्यानु कंदो आहियां। हिन महिल भीष्म पितामह मुंहिंजो ध्यानु करे रहिया आहिनि, मूंखे यादि करे रहिया आहिनि, त मां भीष्म पितामह खे पियो ध्यानु कयां, उन जो ध्यानु पियो कयां, उनखे यादि पियो कयां। ओहो प्रभु तव्हां धन्य आहियो। भगवान उथिया, अॻिते वधिया, ॾिसनि था युधिष्ठिर जी ॾाढो उदास, रोअनि था पिया। भैया, बड़े भैया क्या हुआ, आप रो क्यों रहे हो? ॾिस न कृष्ण, महाभारत युद्ध थी, असां राज जीतियासीं, वो तो धर्मराज आहिनि, काई ॻाल्हि न आहे, राज मिलियो, पर आख़िर त जेके बि मरिया, चाहे कौरवनि में या पांडवनि में, पंहिंजा ई त मरिया, असां लाशुनि ते राज करे रहिया। लेकिन भैया तव्हां इहो छो था ॾिसो कि एतिरा माण्हू मरिया? तव्हां इहो ॾिसो कि धर्म जे लाइ असांखे रक्षा करण जे लाइ धर्म जी युद्ध करणी पई, ऐं जेके धर्म जे विरुद्ध आहे उन्हनि जो तव्हां युद्ध में निस्तार कयो आहे। न कृष्ण, पोइ बि पंहिंजनि खे मारणु सही न आहे, एॾा मरी विया, वॾा वॾा मरी विया, वीर मरी विया, कई वॾनि खे असां मारे छॾियोसीं, मां कार्य कंदुमि, अहिड़ो राज न खपे मूंखे। रोअण लॻा। भॻवानु सम्झी विया कि मूंखे पंहिंजो नंढो भाउ था सम्झनि, हिननि खे मां भीष्म पितामह खां ज्ञान ॾियाराईंदुमि। चवनि था हलो, भीष्म पितामह यादि करे रहिया आहिनि, भैया हलो उन्हनि वटि मिली अचूं। अच्छा, सभिनी पांडवनि खे वठी विया। भीष्म पितामह शरशैया ते विश्राम करे रहिया आहिनि। हक़ीक़त में उहे श्री कृष्ण खे यादि करे रहिया, भक्त जे लाइ भॻवानु आया आहिनि। हाणे युधिष्ठिर महाराज पहिरियों आया, भीष्म पितामह आशीर्वाद ॾिनी, उन्हनि खे राजयोग सेखारियो, राजा खे कीअं हुजणु खपे, ऐं शोक खां स्वार्थ खां न्यारो थी करे राजा खे राज करणु खपे, स्वार्थ जे लाइ न, पंहिंजे मन जे लाइ न। अहिड़ो ज्ञान ॾिनो भीष्म पितामह। युधिष्ठिर महाराज स्थित थी विया पंहिंजे अवस्था में, शोक हली वियो, सम थी विया। वरी युधिष्ठिर महाराज खां पोइ भीमसेन आया, उन्हनि खे दान धर्म जो ज्ञान ॾिनो भीष्म पितामह। वरी नकुल जी आया, नकुल खे मोक्ष धर्म सेखारियो भीष्म पितामह। वरी सहदेव आयो त उनखे भागवत धर्म जी भक्तीअ जी शिक्षा ॾिनी। उन खां पोइ अर्जुन आया आख़िरीअ में, अर्जुन खे कोई ज्ञान न ॾिनो भीष्म पितामह। ओ पार्थ, अरे भाई अर्जुन तूं आयो आहे? हा पितामह प्रणाम, मां आयो आहियां। अरे तुंहिंजो सारथी किथे आहे अर्जुन? अर्जुन खे ॾिसी सभु ज्ञान भुलिजी विया। अर्जुन खे ॾिसी करे ई श्री कृष्ण जी यादि अची वई। अर्जुन अर्जुन ॿुधाए न, तुंहिंजो सारथी न आयो आहे छा? भॻवानु पोयों लिकी वेठा, दादाजी बाबा मां आयो आहियां, अची विया, साम्हूं अची विया। अरे 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 हे गोविंद, तूं हेॾो अचु, साम्हूं अचु, मां तीरनि तो उथी नथो सघां, तोसां मिली नथो सघां, प्रणाम नथो करे सघां, हे साम्हूं अची बीह, तूं पेरनि जे साम्हूं भॻवानु बीठा आहिनि, इन करे कि मां दर्शन ॾेई सघां पंहिंजे भक्त खे। भक्त बि तैयार आहे, नर्क वर्क देखा जाएगा, मां जी भरे कृष्ण जो दर्शन त कयां। ये विधि विधान उथण वेहण सभु चूल्हे में वियो, जेको हुजे देखा जाएगा, मूंखे त श्री कृष्ण जा दर्शन खपनि। जिते प्रेम अचे त औपचारिकता विधि विधान वही वेंदा आहिनि। घणी प्रेम सां भॻवान जो नेणनि सां दर्शन पीअण लॻा भीष्म पितामह। दर्शन करे गदगद थी करे श्री कृष्ण भॻवान खे चवनि था, ॿुधो वासुदेव, जेसिताईं मां शरीर जो त्याग न कयां तेसिताईं तव्हां वञिजो न। मां चाहियां थो तव्हांजो दर्शन कंदे कंदे हिन लोक जो त्याग कयां, शरीर जो त्याग कयां। हरे राम। हाणे कई माण्हू सोचनि था पिया त अरे बाप रे, भीष्म पितामह खे त इच्छा मृत्यु जो वरदान आहे, ऐं श्री कृष्ण भॻवानु चवनि था जी पितामह मां बीठो आहियां, ऐं हुननि अगरि पंहिंजो वञणु कैंसिल करे छॾियो 2-4 साल, हा छो जो इच्छा मृत्यु जो वरदान आहे, चाहे त 100 साल अञा जीअनि, 1000 साल। और जेकी पीड़ा कष्ट भयंकर थिए पियो, श्री कृष्ण भॻवानु नेणनि सां ॾिठो, ईअं मस्तक खां वठी शरीर खे त पूरी पीड़ा ख़तमु थी वई। हाणे त ईअं पियो लॻे ॼण बिल्कुलु आराम सां विश्राम थो कयां मां। त हाणे हे जो कैंसिल करे छॾनि भैया मरण 5-8 साल, त कन्हैया त वीचारा ईअं बीठा हूंदा पोइ हुते। चओ हरे राम। लेकिन न, भीष्म पितामह चवनि था, हे गोविंद, मां वञण खां पहिरियों तव्हांजो दर्शन करणु थो चाहियां। हा पितामह, मां बीठो आहियां, मां बीठो आहियां। एकादशीअ जो ॾींहुं उहो सात संगत जी,
एकादशी जे ॾींहं ते 11 श्लोकनि में भीष्म पितामह स्तुति कई, हथनि में तीर लॻल आहिनि, मस्तक तीरनि में, शरीर तीरनि में, गुल काॾो आणनि, त पुष्पांजलि वचननि सां उन्हनि स्तुति कई आहे। ऐं स्तुतिअ में हिकिड़ी ॾाढी सुंदर ॻाल्हि इहा चई कि हे श्री कृष्ण, मां तव्हांखे वेनती थो कयां कि मुंहिंजी हिकिड़ी धीअ आहे, उहा कुंवारी आहे, तव्हां उन सां शादी कयो। महाराज तव्हांजी धीअ, तव्हां त ख़ुदि जती आहियो, ब्रह्मचारी आहियो, बाल ब्रह्मचारी, न हिकिड़ी आहे, हिकिड़ी धीअ आहे, उन सां तव्हां शादी कयो त मुंहिंजो भलो थी वञे। बाबा जी खोले करे ॿुधायो। भीष्म पितामह चवनि था, हे वासुदेव, मेरी पुत्री कौन? मेरी मति, जो कहीं और नहीं लगी, मेरी मति के आप बन जाइए परम पति, इसकी हो जाए आप में रति, तो मेरी भी हो जाए सदगति। बोलो वृंदावन बिहारी लाल की। हे प्रभु, तव्हां मुंहिंजे बुद्धीअ जा पति बणिजी वञो। इहा कुंवारी आहे, कुंवारी आहे मतिलबु कंहिंसां शादी न कई अथई, शादी न कई अथई मतिलबु तव्हांखे छॾे करे कंहिंखे यादि न कंदी आहे। मां हिन बुद्धीअ खे सदा तव्हां में लॻाए रखियो आहे। गीता में चवनि था, बुद्धि मुंहुं में लॻाए। गदगद थी आहे भॻवान, वाह, अच्छा अच्छा, तव्हां हिन जा पति थी वञो, यानी मुंहिंजे बुद्धीअ खे अपनाए वठो। मां ॾींहुं राति तव्हांखे यादि कंदो रहां, तव्हांजो स्मरण कंदो रहां, ऐं तव्हां सां ई प्रेम कयां बसि। भॻवान तथास्तु चयो। भीष्म पितामह नेणनि सां निहारींदे निहारींदे नंदलाल खे ऐं प्रस्थान कयो, शरीर जो त्याग कयो। बोलो भीष्म जी महाराज की। हिन जो नालो वैसे देव व्रत, लेकिन अहिड़ी अहिड़ी प्रतिज्ञा कंदा, भीष्म त नालो पइजो भीष्म पितामह। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। हाणे त भगवान जी जय जयकार करण लॻा भाई। भगवान श्याम सुंदर छुट्टी वठी करे हाणे द्वारिका था वञनि। प्रेम सां छुट्टी मिली ऐं द्वारिका में भव्य स्वागत थियो आहे भगवान जो। ये वॾा वॾा अध्याय आहिनि सात्संग जी, इन लाइ 5 महीने जी कथा खपंदी, पूरी पूरी कयूं त 5 महीना कथा। त भव्य स्वागत थियो आहे, सॼी द्वारिका उमड़ी आई आहे भगवान जो दर्शन करण जे लाइ। जीअं न राम जी आया 14 साल पोइ त अयोध्या में आनंद आयो, तीअं अॼु द्वारिका में आनंद आहे। श्री कृष्ण जो नेण भरे दर्शन था कनि। माताऊं महारानियूं कृष्ण जे विरह में एतिरा महीना उन्हनि गुज़ारिया। आहा, मानसिक आलिंगन कयो, चरण उन्हनि चरणामृत पीता, ॾिसी करे गदगद थियूं ऐं सॼी द्वारिका नचे थी, ॻाए थी। तव्हां बि उथी करे 5 मिंट स्वागत कयो भाई भगवान श्याम सुंदर जो। ईअं सम्झो उहे भागवत कथा में अॼु हिते पहुता आहिनि, वेठा आहिनि ऐं असांखे आशीर्वाद ॾेई रहिया आहिनि। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सलोना सोना सोना, श्याम सलोना सोना सोना, रोज बेरज में धूम मचाए, रोज बेरज में धूम मचाए। अरे जादू ऐसा चलाए, ओ वाह वाह, हर कोई ये गाए। कन्हैया बिन अब रहा न जाए, कन्हैया कन्हैया बिन अब रहा न जाए। श्याम राधे श्याम, राधे श्याम राधे श्याम, गोपाला नंदलाला, बंसी बजाने वाला। गोपाला नंदलाला, बंसी बजाने वाला, बंसी बजाने वाला, बंसी बजाने वाला, रास रचाने वाला। रास रचाने वाला। बोलो गोपाला नंदलाला, बंसी बजाने वाला। गोपाला नंदलाला, बंसी बजाने वाला। राधा राधा माधव मेरे माधव, हो राधा प्यारी राधा, माधव मेरे माधव। ओ राधा प्यारी राधा, माधव मेरे माधव। राधा प्यारी राधा, माधव
कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ओ गोपाल कृष्ण, राधा कृष्ण, हाँ गोपाल कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, हे राधा कृष्ण। गोपाल कृष्ण। दीना बंधु दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ। दीना बंधु दीनानाथ मेरी डोली तेरे हाथ। दीना बंधु दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ। दीना बंधु दीनानाथ मेरी डोली तेरे हाथ। दीना बंधु दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ। दीना बंधु दीनानाथ मेरी डोली तेरे हाथ। दीना बंधु दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ। दीना बंधु दीनानाथ मेरी डोली तेरे हाथ। राधे 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 राधे। राधे राधे राधे। जय राधे 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 राधे। राधे राधे राधे। प्यारी श्यामा 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 श्यामा, प्यारी श्यामा। श्यामा श्यामा श्यामा। साईं राम साईं राम साईं साईं हरि राम। साईं राम साईं राम साईं साईं राम। साईं राम साईं राम साईं साईं राम। साईं राम साईं राम साईं साईं बोलो साईं राम साईं राम साईं साईं राम। 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 दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में। दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में। नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में। नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी। साईं राम साईं राम साईं साईं राम। साईं राम साईं राम साईं साईं राम। साईं राम साईं राम साईं साईं राम। बोलो साईं राम साईं राम साईं साईं राम। साईं राम साईं राम साईं साईं राम। बोल राधे राधे श्याम राधे 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 राधे। जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय। असल में जी भागवत तव्हां कराई तो पोइ कोई ईअं न सम्झे त भाई असां त कराए वरितीसीं, हाणे असां छो वञूं काथे जा न वञूं तॾहिं बि हले, हाज़िरी लॻायूं न लॻायूं हले न। कोई माण्हू अगरि 1000 रुपयो कमाए वठे ॾींहं में, 1000 रुपयो ख़र्चु हुजे ऐं पोइ लखो अगरि वरी अचे ग्राहक अचे चवंदुसि या भैया मां 1000 कमाए वरितो आहे, मुंहिंजी पूर्ति थी वई आहे, तूं ॿियो कोई दुकानदार ॾिस। करोड़ बि अचे चवंदो द्वार खोलियल आहिनि, मां 2 बजे अचां राति जो, फ़ोन त कर हिकिड़ी। त कूड़ी कमाईअ लाइ सचो जीवन ऐं सची कमाईअ जे लाइ त तत्पर रहणु खपे असांखे, अञा वधीक लालच करणु खपे, अञा वधीक अमृत पियूं, अञा वधीक कथा श्रवण कयूं, अञा वधीक सत्संग कयूं असां, तॾहिं त असां भॻवान सां मिली सघंदासीं, तॾहिं त भगवत कृपा थींदी। चओ हरे राम
लोभ कर मन तू भक्ति को। संत चवनि था लालच करनी थी तो भक्ति जी कर। चओ हरे राम। आसक्ति रखनी थी तो श्री कृष्ण जी कर, भगवान जी कर। मोह रखणो अथई त तूं भगवान जे कथा जो मोह रख, भगवान जे भक्तन में मोह रख। लगन खुद की चाहिए, संत चवनि था लगन तो पंहिंजी खपे। हाणे भगवान द्वारिका में भव्य स्वागत थियो ऐं हेॾे परीक्षित महाराज जो जन्म थियो। बोलो परीक्षित जी महाराज की जय। परीक्षित महाराज जेॾीमहिल जन्म वरितो, वॾा वॾा पंडित ज्योतिषी आया, उन्हनि जो राशि फल ॿुधायऊं कि महान महान आत्मा आहे। अरे ये महान धर्मात्मा ठहंदो, वॾो सुंदर राजा ठहंदो, रक्षा कंदो देश जी, महान प्रतापी थींदो। ऐं हिन जो नालो असां रखूं था विष्णु भगवान हिन जी रक्षा कई आहे। चओ जय श्री कृष्ण। त हिन जो नालो थींदो विष्णु रात। छा नालो रखियऊं? इहो नालो तो असली परीक्षित महाराज जो। लेकिन परीक्षित महाराज जन्म वठी करे ई परीक्षा करण लगा, ॾिसण लगा हिकु हिकु माण्हूअ खे। गोद में खड़े त टिम टिम करे ॾिसनि अखियूं, हे बि उहो न आहे। वरी ॿिए खे ॾिसनि, छा पिया ॾिसनि त जंहिं गर्भ में दर्शन ॾिनो उहो सांवरो सलोनो प्रीतम काथे आहे, उहो मधुसूदन मनमोहन माधव काथे आहे, जंहिं गर्भ में मुंहिंजी रक्षा कई, जीवन दान ॾिनो। सभिनि में उन खे था निहारनि तो वो कृष्ण काथे आहे, श्री कृष्ण काथे आहे। ये कैसा देखता है? ये बालक जन्म वठी पहिरीं ॾींहं में कीअं थो ॾिसे पियो, रोए नथो, हिकु हिकु खे निहारे घूरे करे थो ॾिसे। अरे भैया ये तो परीक्षा करण वारो आयो आहे, नालो ई पइजी वियो। बोलो परीक्षित जी महाराज की हरे राम। ऐं शुकदेव महाराज जो नालो तो ब्रह्मरात। ब्रह्म उन्हनि जी रक्षा कई, कथा श्रवण करे आया, ब्रह्म रूप थी विया। हे विष्णु रात, नालो पइजी वियो परीक्षित। हरे राम। हाणे ध्यान जो, पांडवन जो राज थियो तो दुर्योधन जो जेको पिता हो धृतराष्ट्र, वो पांडवन सां गॾु थो रहे ऐं पांडव उन जी ईअं सेवा था कनि जीअं सगे पिताजी कबी आहे। माता गंधारी जी ईअं सेवा था कनि जीअं माता कुंतीअ जी, कोई भेद न, एॾो प्रेम सां। दुर्योधन भी अहिड़ी सेवा न कई। आज्ञा वचन में तो पांडव युधिष्ठिर महाराज, आहा। लेकिन एक ॾींहुं पहुता केर? चओ हरे राम। विदुर जी महाराज। विदुर जी महाराज दासी पुत्र आहिनि। धृतराष्ट्र उन्हनि खे पंहिंजो भाई मञींदा आहिनि। इहे भी धर्मराज जो अवतार अथव। हा, युधिष्ठिर महाराज भी धर्मराज जो अवतार अथव ऐं टियों अवतार भी उन्हनि वन में वरितो आहे। ये धर्मराज छाजे करे आया धरतीअ ते? नंढी सी कथा। हिकिड़ा संत हा जंहिंजो नालो हो मांडव्य ऋषि। भक्ति कंदा हा, भजन कंदा हा। हिकु ॾींहुं चोर चोरी करे सामान उन्हनि वटि छॾे करे भॼी विया। सिपाही उन्हनि खे चोर सम्झी करे राजा वटि वठी आया। राजा जांच पड़ताल न कई ऐं आज्ञा ॾेई छॾी त वञो शूलीअ ते चाढ़ियो। शूली सम्झो था फासी न, शूली यानी सुईअ जे नोक जे समान। पोइ उनजी नोक वधंदी वेंदी आहे, वधंदी वेंदी आहे ऐं बिल्कुलु उन ते वञी करे अपराधीअ खे विहारींदा आहिनि त सॼे शरीर खे हेठों चीरे करे ऐं ब्रह्मरंध फाटी पवंदो आहे। ॾाढा तड़फी करे माण्हू जा प्राण निकिरंदा। इहा पहिरियों सजाऊं हूंदियूं। हरे कृष्ण। वीचारे बेगुनाह महात्मा खे चयूं शूलीअ जी सजा जो। उनखे खणी करे सिपाहियुनि जेॾीमहिल शूलीअ ते विहारनि था, उहे चए थो मां अपराध न कयो आहे। अरे तव्हां मूं निर्दोष खे सजा था ॾियो। की असांखे राजा जी आज्ञा आहे, अखियुनि सां ॾिठो आहे, ॿियो कहिड़ो अपराध थींदो आहे? सामान तव्हां वटि पियो आहे चोरीअ जो, न मञूं? ठीकु आहे। जीअं खणी करे उन्हनि खे शूलीअ ते विहारियऊं। मांडव्य ऋषि भगवान जे ध्यान में हली आहे, पंहिंजे आत्मा में स्थित थी आहे ऐं शरीर गुल खां बि हल्को थी वियो। चओ हरे राम। गुल बि हुजे त हिकु बार छिदिजी वञे उन में, ईअं पत्ते जे समान थी वियो, ईअं वेही रहिया उन नोक ते। हाणे जो सिपाहियुनि ॾिठो त हैरान थिया त भैया हे त कोई पहुतल महात्मा आहे, लॻे थो निर्दोष आहे। डुकंदा आया राजा वटि, राजा डुकंदो आयो संत वटि। हेठि लाथऊं, उनखे लंबी लंबी दंडवत करे कन पकड़े रोअण लॻो कि निरपराध वॾे संत खे मां ब्रह्म ऋषिअ खे हेॾी सजा ॾिनी आहे, मुंहिंजो छाल थींदो? बार बार माफ़ी थो घुरे। संत दयालु, ठीकु आहे राजा, तूं घबराए न, तोखे माफ़ु कयो। हे तुंहिंजी ग़लती न आहे, तुंहिंजी ग़लती न आहे। डंडो कोई हणे त डंडे खे न पकड़िजे, जंहिंजे हथ में डंडो आहे उन माण्हूअ खे पकड़िबो आहे। शेर वारी नज़र इहा आहे। कुते खे डंडो हणो त कुतो डंडे खे चक पाईंदो आहे।
और शेर डंडे खे न पकड़ींदो, सिधो माण्हूअ खे अची करे जय गोपाल करे छॾे। त महाराज मां सम्झुमि न, चई धर्मराज जी ग़लती आहे, मथो वही फैसला तो करे जेको, तूं चिंता न कर, मां ओॾे ई थो वञा। मांडव्य ऋषि महाराज हली आया धर्मराज वटि। धर्मराज उथी बीठा, महाराज तव्हां शरीर कीअं अची वियव, तव्हांजो समय त बाक़ी आहे, ई समय में पोइ थींदो हिसाब किताब, तव्हां मूंखे सजा कीअं ॾिनी आहे? खाता खोलियो, मां कहिड़ो पाप कयो, मूंखे शूलीअ जी सजा मिली? चित्रगुप्त खाता खोलिया। महाराज जॾहिं तव्हां बालक हुव, बालक अवस्था में हिकिड़े नंढे जीव खे, तितलीअ खे खणी करे तव्हां सुईअ सां छेदियो हुओ, छेदन कयो हिकिड़े जीव जो, उन जी सजा आहे। मांडव्य ऋषि चवण लॻा, वाह, बालक कयो अपराध, बालक जो अपराध, निर्दोष, जंहिंजे मथां कोई कानून न आहे, उहा सजा हिन शरीर खे? छा बालक जा बि हिसाब किताब कंदव तव्हां? कोई चवण वारो कोन्हे वेही करे बसि हिते तव्हां सजाऊं ॾींदा रहंदव। हाणे मां तो शाप ॾियां तव्हांखे। हरे राम, ये भगवान जी लीलाउनि भैया, इन करे भगवान काई जगह न बची आहे जाते कोई अभिमान करे सघे। धर्मराज 12 भागवत आचार्य मो हिकु अथव, महान भक्त आहिनि भगवान जी लीला में। भगवान खे लीला करणी त उन्हनि खे बि त धरतीअ ते आणणो हो। ये सभु मुंहिंजी श्री कृष्ण जी इच्छा आहे। ब्रह्मा जी महाराज, शिव जी, नारद जी महाराज, सनकादि, चो जय श्री कृष्ण। 12 जेके भागवत आचार्य आहिनि उन्हनि में इन्हनि जो नालो आहे। उथी बीठा, महाराज मूंखे राजा न बणाइजो, मूंखे घटि जात वारो न बणाइजो, मूंखे हिन में न प्रवेश कराइजो। गुस्से में त हुया मांडव ऋषि, चई जारे जारे न चयो त उहो ई 3 जन्म मिलंदो तव्हांखे। हरे राम। राजा न बणाइजो त युधिष्ठिर महाराज ठही आया। हाँ, दासी पुत्र न ठाहिजो त दासी पुत्र बणाए छॾियो उन्हनि खे विदुर जी महाराज में। ऐं वन में हिकिड़ो उन्हनि खे अलॻि मिलियो, जेको न चयूं, जेको जेको न चयूं उहो ई जनम उन्हनि खे ॾिनो गुस्से में। हाणे हली आया शाप ॾेई करे, त उन्हनि हिकु रूप में युधिष्ठिर महाराज जे रूप में अवतरित थिया, ऐं ॿिए रूप में विदुर जी महाराज में, टियों वन में रहंदा, भक्ति कंदा। उन्हनि जी कथा महाभारत में ईंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे महाराज विदुर जी महाराज पहुता युधिष्ठिर महाराज वटि, ऐं धृतराष्ट्र खे चवण लॻा, साईं सभु कुशल मंगल, बढ़िया। चई ॾाढो आनंद ई आनंद आहे। युधिष्ठिर मुंहिंजे पुट खां वधीक ख्यालु कंदो आहे। चई उहो ख्यालु कंदो आहे न, धर्मात्मा उहो आहे न, तव्हां छा कंदा आहियो? जीवन भर जंहिंसां लड़ाई कयव, जंहिंजा अधिकार खाईयव, अॼु उन्हनि जे रोटीअ ते पलिजी रहिया आहियो, शर्म नथी अचे तव्हांखे? ॾिसो, कंहिंजे भलाईअ जे लाइ दासी पुत्र आहिनि, लेकिन उनखे भाव मञींदा आहिनि। अहिड़ा कठोर वचन ॻाल्हाया, न त धृतराष्ट्र जी अखियूं न खुलनि। जीवन भर जंहिंसां झगड़ा कयो, लड़ाई कयव, तव्हां उनजे टुकड़नि ते था पलो, जीअं कुतो पलजंदो आहे कंहिं रोटीअ टुकड़े ते। बिना चक्षुअ जे आंसू वहण लॻा धृतराष्ट्र जा। अहिड़ा कठोर वचन ॿुधायूं, शर्म अचणु खपे तव्हांखे। अञा तव्हांखे भगवान जी भक्ति नथी वणे, अञा महल था वणनि। हेॾी उमिरि गुज़री वई महाराज, वंश नष्ट थी वियो पूरो तव्हांजो। ऐं उते वेही करे बढ़िया चओ था सभु सुखानंद आहे महलनि में, ॾाढा सुख था वठो। भक्ति केरु कंदो? कॾहिं भगवान खे पाईंदव? तव्हां बि ईअं जीवन गवाईंदव। रोअण लॻा, चरणनि ते किरी पिया। अधु राति जो निकिरी करे चवनि था मां हिन महिल ई थो वञा, हाणे मां वापसि न ईंदुमि, महलनि में भक्ति कंदुमि। माता जी निंड खुली वई। माता धर्म पत्नी हुननि जी गंधारी आई, चई मां बि त प्रण कयो आहे, मां बि भॼन कंदुमि। उहा बि हली वई वन में। चओ हरे कृष्ण। सुबुह जो पांडव युधिष्ठिर महाराज रोअण लॻा, मुंहिंजा माता पिता काॾिया? नारद जी महाराज ज्ञान ॾिनो, सम्झायो। अहिड़ो धर्म लिखियलु आहे असांजे भागवत में। चओ हरे राम। हिते 50-50 साल उमिरि थी थी वञे माण्हुनि जी, दुकान में ईअं था चिपकी रहनि। जे दीवार ते बबल गम चिपकियलु हूंदो आहे न, च्युइंगम, छॾनि कोन था। हलो ठीकु आहे, दुकानदारी कयो, मां नथो चवां 50 साल खां पोइ तव्हां जंगल में हली वञो, लेकिन भक्तीअ लाइ त पूरो समय कढो। 50 साल उमिरि थिए पोइ तव्हां पार्ट टाइम धंधे में जो 4 कलाक 6 कलाक जो 8 कलाक 24 कलाक बसि घर परिवार धंधो। कमाल जी ॻाल्हि आहे। पहिरियों 100 साल उमिरि हूंदी हुई साध संगत जी, त 50 साल खां पोइ वन में हली वेंदा, वानप्रस्थ चइबो आहे। हाणे 50 साल 60 साल उमिरि थी थिए त माण्हू पोइ बि भक्ति नथो करे, चए थो टाइम कोन्हे। पुटनि खे अकुला जा धंधो करण जो, सभु मुंहिंजे हवाले आहे, चाबी मुंहिंजे हवाले आहे, बैंक मुंहिंजे हवाले आहे, ज़मीन मां न अचां, तव्हांखे कहिड़ी ख़बर मां ॾींहं में घणो कमाईंदो आहियां?
हरे राम। तैयारी तो जाने की हो रही है, योजना यहाँ रहने की बन रही है। राजेश्वर आनंद था चो। स्वामी राम सुखदास महाराजन चवंदा पूरी तैयारी थियल पई आहे भैया, बस ये अखियूं बंदि थियण जी ज़रूरत है। कांधी तैयार आहिनि, नवां जन्म न वठंदा। लकड़ियूं तैयार आहिनि, वण न लॻंदा। रोअण वारा बि तैयार आहिनि, पोइ सचो रोअण जा कूड़ो भॻवानु जाणे। शमशान घाट ठाहिणो न पवंदो भैया, तैयार आहे, बस दम टुटण जी देरि आहे। छा ते वेठा आहियो, कंहिंजो इंतज़ारु था कयो? श्री हरिअ जो भॼन कयो। संसार मिलंदो तव्हांखे धन दौलत जेतिरो लिखियलु आहे, मान अपमान धन दौलत मिली रहंदो भैया। जेको न लिखियलु आहे, 20 नवनि जो जोर लॻायो, 1000 जन्म वठी अचो, न मिलंदो। पोइ भॼन लाइ पुरुषार्थ छो न कयूं, उद्यम छो न कयूं? इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। अरे भक्ति चवंदा आहिनि माण्हू, हिन महिल उमिरि आहे भक्ति करण जी, 60 साल थिए त पोइ भक्ति कंदासीं। ईअं ध्रुव ध्रुव ठहे न, उहे बि सोचनि अम्मा मां त 5 साल जो आहियां, कीअं थी मोकिले मन में, मां 60 साल जो थी भक्ति कंदुमि। प्रहलाद महाराज चवंदा 60 साल में भक्ति कंदुमि। अरे त जन्म खां पहिरियों भक्ति करे आया आहिनि गर्भ में। कहिड़ी वीचारधारा गंदी थी वई आहे माण्हुनि जी। ओहो, माण्हू जवान तो थिए, सम्झे तो बसि दुनिया मुंहिंजे मुठीअ में आहे, बसि सभु कुझु मुंहिंजे मथां आहे, पूरी दुनिया मां ई थो संभालियां। हे बुजुर्गनि जी त लाइन ई अलॻि आहे, हे त कोई अलॻि क़ौम आहे। मां थोरी न ॿुढो थींदुमि, मां बुजुर्ग थोरी थींदुमि। हीअ जनरेशन ई अलॻि आहे। पेरे पियो त वॾी ॻाल्हि आहे। बुजुर्गनि सां माण्हू सम्मान कंदा आहिनि, प्यार नथा कनि। जेको प्रेम पंहिंजे संतान सां था कनि, पुटनि सां था कनि, माउ पीउ सां नथा कनि। ऐं हुनजा माउ पीउ पंहिंजे पोटनि सां जेतिरो प्रेम था कनि, महाराज प्रणाम आहे। माता पिता जेको प्रेम न कंदा आहिनि, दादा दादी उहो प्रेम कंदा आहिनि पंहिंजे ॿारनि सां। ऐं संतान भुलिजी वेंदी आहे। पोइ बि मोह जी दलदल ॾाढी वणे थी पई, पोइ बि श्री भॻवान नथा वणनि। ओहो दात प्यारी विसरिया दातारा, तेरी हर शइ मीठी लागी, तू ही लगा ना प्यारा। ज्ञान अची वियो, हली आ धृतराष्ट्र। पांडवनि खे नारद महाराज ॿुधायो। विदुर जी महाराज महान भागवत। समय गुजरियो, अर्जुन जी महाराज द्वारका में वापसि आया। जॾहिं त उन्हनि जो चेहरो एॾो उदास, खिन, एॾो उदास कॾहिं जीवन में कंहिं न ॾिठो। भक्त अर्जुन महाराज खे महाभारत युद्ध में एॾी मृत्यु थी, ॿार मरी विया, अभिमन्यु वीर गतिअ खे प्राप्त थिया। उन्हनि जो अहिड़ो मुखड़ो कंहिं न ॾिठो। युधिष्ठिर डुकंदा आया, भीमसेन, नकुल, सहदेव, माता कुंती। अरे भाई अर्जुन, पुट अर्जुन, छा थियो? माता कुंती थी पुछे। युधिष्ठिर जी चवनि था, तुंहिंजो अहिड़ो चेहरो, अहिड़ो दीन दुखी, अहिड़ी हालत में, पक तोखो कोई अधर्म त न थियो आहे? न भैया। कंहिं शरणागत जी तूं रक्षा न करे सघे? न भैया। कोई पाप थियो तोखो? न न भैया। कोई हिंसा थी वई? न भैया। वचन भंग त न थिए? सच त न छॾे? न न भैया, अहिड़ी कोई ॻाल्हि न आहे। त छा थियो? रोअनि था, बेहोश था थी वञनि। अरे ॿुधाए त सही छा थियो? काफ़ी देरि लॻी वई। अर्जुन चवनि था, जंहिं महाभारत संभाली, जंहिं असांखे संभालियो, जंहिं क़दम क़दम ते असांजी रक्षा कई, जंहिं मुंहिंजे घोड़नि जी लगाम थामी, हे भैया, उहे श्री कृष्ण भॻवानु शरीर सहित हिन धरतीअ खे छॾे गोलोक धाम हली विया। बोलो वृंदावन बिहारी लाल। चुप थी विया युधिष्ठिर जी। सभु प्रेमी भक्त आहिनि। ये भीमसेन भी भले भगवान जो साम्हूं भले मजाक कंदा हा, नंढो भाउ सम्झी करे कंहिं डांटे छॾींदा, लेकिन उहे भी प्रेम कंदा हा। 5 ई पांडव रोअण लॻा, चुप थी विया। ईअं पियो लॻे कंहिं राजा जो पूरो राज खसिजी वियो हुजे, उन खां बि वधीक दुखी। लेकिन कुंती माता मुख मां हिकु ई शब्द कढियो, कृष्ण, हा कृष्ण, हा गोविंद, हा माधव, हे कृष्ण, हे द्वारिकाधीश, हे गोविंद, हे प्रभु, हे भक्त वत्सल, मां तुंहिंजे चरणनि में थी अचां। प्रभु मूंखे चरणनि में जॻह ॾे, तुंहिंजे बिना मां न जी सघंदमि। हिकु क्षण, हिकु पल बि मां नथी जी सघां। हा वासुदेव, कृष्ण 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 चई शरीर किरी पियो, प्राणनि जो त्याग करे छॾी। ये दशरथ महाराज राम जी जे विरह में तुरंत देह जो त्याग करे छॾियो। अॼु कुंती माता केवल कननि सां ॿुधो कृष्ण कृष्ण चई श्री कृष्ण वटि गोलोक धाम पहुची वई।
बोलो कुंती जी महारानी की। एड़ी कुंती माता भक्तिमती देविया तरी त युधिष्ठिर महाराज जेड़ा अर्जुन जेड़ा उन वट पुत्र बणजी आया आहिनि। साध संगत जी इहा भक्ति जी गरिमा आहे। हा हा, भक्ति में भगवान काबूअ में थी वेंदा आहिनि, वश में थी वेंदा आहिनि। राम राम कही दशरथ महाराज, माता कुंती कृष्ण कृष्ण कही कृष्ण कही, कृष्ण कृष्ण कही श्याम, तन पर हर श्री कृष्ण विरह, कुंती गई हरि धाम। बोलो भक्तवत्सल भगवान की। अद्भुत कथाऊं माण्हुनि जी अखियूं खोलण लाइ ओहो 5 मिंट जी कथा काफ़ी आहे। जागे न जागे त पोइ 100 जन्म बि घटि आहिनि। जागण जे लाइ 6 मिंट बि काफ़ी आहिनि। इन करे चवनि था भाई ॿुधंदा अचो 6 मिंट उहे कढी ईंदा। उहो हिकु पल कढी ईंदो जॾहिं तीर आर पार थी वञे। इनखे ॿुधण जे लाइ जीवन भर सत्संग कयो, पतो न आहे उहो पल केॾी महिल अचे। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। माता कुंती श्री कृष्ण के विरह में प्राणन जो त्याग कयो। पांडवन तुरंत बिना कुछ ॻाल्हाए जंहिं वेश में हा पाणी जी हिक बूंद न पीतऊं। परीक्षित महाराज युवा थी आहिनि, उन्हनि खे तिलक कयूं, कोई विधि विधान न, बाक़ी सभु पाण ई कजो। तिलक करे ऐं उहे हली आहे स्वर्गारोहण करणु। स्वर्गारोहण सम्झो था, ये जेको असांजो महान पर्वत आहे उन सां पहिरियों सिधो स्वर्ग जो जेको रस्तो आहे, सशरीर स्वर्ग जी यात्रा करणु लॻा। हिमालय में वेंदे वेंदे बर्फ़ जा पहाड़ धीरे धीरे शरीर किरंदो वेंदो आहे ऐं जीवात्मा पहुचे उते। लेकिन वो कृष्ण के याद कंदा, प्रभुअ के ध्यान कंदा, प्रभुअ जा गुण गाईंदा, हिक करे वञनि था 5 पांडव, माता द्रौपदी, शनै शनै हिकु हिकु शरीर, हिकु हिकु पांडव शरीर किरंदो थो वञे। युधिष्ठिर महाराज सशरीर पहुची था वञनि। बोलो पांडव जी महाराज की, द्रौपदी भक्तिमती महारानी की। वाह वाह, इन्हनि जी कथा ॿुधण सां ई प्रेम भक्ति जागी वेंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ शौनक आदि प्रश्न था कन सूत जी महाराज के। महाराज तव्हां वो ॿुधायो पिया वो सुखदेव महाराज राजा परीक्षित के कथा ॿुधी, उहा कथा अधूरी रहिजी वई। सूत जी चवनि था कीअं कजे, श्री कृष्ण जी कथा थी अचे त सभु उलट पुलट तो थी वञे। हा हा, मां उहा कथा ॿुधायांव थो। तव्हां कथा ॿुधी कि वेदव्यास भगवान श्रीमद् भागवत महापुराण जी रचना कई। हाँ भी सोचन था तो कथा जो अमृत काथे धारण कजे, जो कोई मानू हीरा मोती तो वठी अचे संभाले काथे रखे। हाँ चवन था कंहिंखे इहो अमृत पीआरियां, केर सॼे संसार जो टिनी लोकन जो कल्याण कंदो। याद आयो, अरे मुंहिंजो ई पुत्र शुकदेव, उन जहिड़ो भागवत केर हूंदो। महान रसिक वैरागी वीतराग, लेकिन वो तो हली वियो आहे वन में भक्ति करण। उनखे कीअं घुराइजे, पंहिंजे चइनि चेलनि खे सॾु कयूं। ॿुधो ॿ श्लोक सभिनि खे रटाए छॾियऊं। वञो तव्हां जंगल जे सभिनी दिशाउनि में घुमी घुमी करे इहे श्लोक ॻाईंदा रहो गाईंदा रहो। उहे विया ऐं जंगल में घुमी उहे श्लोक ॻाइनि था। गुफ़ा में अंदरि लिखी करे सुखदेव जी भगवान जो ध्यानु करे भक्ति था कनि। हिकिड़ो शिष्य उते पहुतो ऐं भागवत जो श्लोक ॻाइण लॻो। चओ हरे राम। भगवान जो कि भगवान केॾा सुंदर आहिनि, उन्हनि जा घुंघराला वार, सांवरो सलोनो, उन्हनि जो सुंदर मुखड़ो, बिंबा फल जे समान लाल लाल होठ, आहा मुस्कुराइनि था। रतननि जे समान सफ़ेद उन्हनि जा ॾंद, पीताम्बर उन्हनि खे पातल आहे, मकर जे आकृतीअ जा कुंडल आहिनि भगवान खे। मुस्कुराइनि था त दिलि खसे था वठनि। उन्हनि खे ॾिसण सां ई माण्हू पंहिंजो पाण खे विस्मृत थो थी वञे। उथी बीह रहिया सुखदेव महाराज। अरे परिपूर्ण पुरुषोत्तम सचिदानंद परमात्मा प्रकट थी वियो आहे एॾी सुंदर रूप में, अहिड़ी सुंदरता। मां कुर्बान वञा इन सुंदरता ते, लेकिन वरी कदम रोके छॾियऊं। हीअ त सुंदरता आहे न, असां चेहरे ते थोड़ी न रिझंदा आहियूं, स्वभाव बि हुजणु खपे। चओ हरे राम। एतिरे में ॿियो श्लोक आयो, कननि ते आवाज़ आई। उहो परिपूर्ण
अनंत सुंदर कोटि कंदर्प लावण्य श्री कृष्ण केड़ो उदार केड़ो दयालु केड़ो करुणा सागर केड़ो प्रेमावतार जहर पियारण जेकी पूतना आई आ जेकी जहर थी पियारे भगवान के यशोदा मैया वारी जगह ताजन तो भगवान प्रेम करण वारे भक्तन के छा ॾींदा। शुकदेव महाराज बुधो रोवण लगा। ओहो मतलब परमात्मा प्रकट थियो आ। हे श्री कृष्ण अची आहिनि साक्षात निकिरी पिया गुफ़ा में उनखे पकड़ियूं शिष्य खे बांह पकड़े भाई ये अमृत काथों आंदे ये भागवत अमृत काथों मिले ये मूंखे भी खपे मूंखे भी पिया पूरो भागवत ॿुधाए जी महाराज असां वटि त सैंपल अथव केवल 2 श्लोक त पूरो भागवत ये पूरो खजानो तो तव्हांजे पिता महाराज वटि अथव। मांजे पिता हा हा भगवान बादरायण वेदव्यास जी महाराज ॿेर खाई जिन तपस्या कई हरे कृष्ण वेदन जो जिन विस्तार कयो वेद व्यास तुरंत डुकंदा आया पिता के प्रणाम कयूं। पिता गदगद थिया कि जेको पुत्र जन्म वठी करे असांखे त्याग करे हलियो हिन में कहिड़ी भक्ति आ। कृष्ण भगवान जो 2 श्लोक ॿुधी करे ये वापसि डुकंदो अची वियो। हरे राम ये दोना बड़चंदा प्रसाद जा पोइ विराईंदासीं हाणे कथा में ध्यानु ॾियो न भाई। हाँ न कोई ये पंखो तो ठाहे तो पंखो था ॾिसो कोई स्पीकर तो लगाए तो तव्हां ओॾे था अखियूं कयो। हरे राम ये फोकट में वेठा आहिनि बंसी खणी करे हिते अची करे ये ईअं वेठा आहिनि वीचारा ठही जुड़ी बढ़िया बढ़िया ड्रेसियूं पाए करे सजी धजी ये तव्हांजे लाइ वेठा आहिनि। हाँ वेही न रहनि भॻवान द टी शर्ट ऐं ॿार मुढो पाए असां वांगुरु दर बंदि करे कोई न अचे असां आराम था कयूं। ये वीचारा असांजे लाइ सजनि था एतिरो तव्हां हुनजो ख़्यालु ई नथा कयो। हेॾे बि त ॾिसो। हरे राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। न तो वरी असां बि उही कथा कयूं बाबा जी। हिकिड़ा महात्मा आया पहिरीं कथा कयूं भागवत में न मंगलाचरण न कुछ न भक्ति न ज्ञान वैराग्य न गौ करण आया ऐं कथा कयूं पूतना ॾाइण आई आहे भगवान खे मारण लाइ। भगवान त उनखे अहिड़ो खयो जो खीर सां गॾु उन जा ई प्राण पिया। पापिण चंडरी पूतना मरी वई वाधायूं 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 कथा विराम। 3 कलाक 4 कलाक पूतना मरी एतिरो ओरिजिनल टाइम न लॻो हूंदो भगवान खे मारण में। 6 कलाकनि में पूतना मारियऊं। कि भक्तनि जी राजी भैया भक्त जेको कनि ठीकु आहे। ॿिए ॾींहुं आया चई हाणे त गौ करण ऐं भक्तीअ जी कथा हलंदी। ॿिए ॾींहुं वरी पूतना जी कथा। वॾा वॾा संत वेठा लेकिन उहो कथा करण वारा पूरन भक्त हुया। चई भैया चवंदे नथो ठहे संतनि खे चऊं नाराज़ थियनि कुझु चई छॾनि। 3 ॾींहुं वरी पूतना मारियऊं। 4थे ॾींहुं वरी पूतना मारियऊं त आख़िर जेके को बुज़ुर्ग हुया ई साईं हिकिड़ी वेनती आहे। हा बाबा छा? चई बाबा पहिरें ॾींहुं बि वई ॾाइण वई ख़तमु मरी वई खपी वई पूतना वई छॾियो न उनखे। 4 ॾींहं पूतना मारी अथव बाबा 3 ॾींहं बचिया आहिनि कुझु त कथा ॿुधायो। ईअं तव्हां रोज़ु पूतना जी कथा कीअं था कयो पिया? चई मां इन चंडीअ ते एॾो नाराज़ आहियां असांजे हेतिरे से 6 ॾींहं जे कृष्ण खे चंडी खीर पियारण आई आहे। मूंखे तव्हां 1000 ॾींहं कथा कराईंदो 1000 बार पूतना खे मारींदो। चओ हरे राम। अहिड़ा अहिड़ा संत थिया आहिनि साध संगत जी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। परीक्षित महाराज युवा थिया भेष बदले ॾिसनि था मुंहिंजी प्रजा कीअं आहे। चारों तरफ़ परीक्षित महाराज जी तारीफ़ था कनि। भाई राजा आहे त परीक्षित अरे कीअं न हूंदो पुटु कंहिंजो आहे पोटो कंहिंजो आहे पांडवनि जो वीर अभिमन्यु जो पुटु आहे जंहिं गर्भ में शिक्षा वरिती भैया। हाँ चक्रव्यूह भेद करण जी। अरे अर्जुन महाराज पांडव हिननि जो प्रपौत्र अरे जंहिंजो रथ श्री कृष्ण हाकींदो रोअण लॻा ॿुधी करे गदगद थी विया। ये सभु श्री कृष्ण जी कृपा आहे। असांजे भक्त पांडवनि जी कृपा आहे असांजे वॾनि जी। वेश बदिले घुमंदा हुआ रोज़। हिकु ॾींहुं चओ जय श्री कृष्ण उन्हनि पंहिंजे पूरे धरतीअ ते राज इकठो कयो। सभिनी पूरे धरतीअ ते घुमी करे एक छत्र राज कयो। विच में उन्हनि खे पतो पियो कि कलयुग जो प्रवेश थी वियो आहे द्वापर गुज़रियो आहे। लेकिन हाणे एॾी वॾी युद्ध हुई एॾो वॾो उत्साह हुयो त उन्हनि खे पतो पइजी चुको लेकिन ओॾे वधीक ध्यानु न वियो। हिकु ॾींहुं उहे पूरो भ्रमण करे पूरी जॾहिं सृष्टि जा पूरे धरतीअ जा माफ़ कयो अकेला राजा बणिया। चओ हरे राम। चारों तरफ़ खूब यज्ञ थिया हवन थिया भक्ति थी जय जयकार थी। वरी हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे साध संगत जी। परीक्षित जी महाराज घुमंदे घुमंदे विया जंगल में वेंदे 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 परियों खां छा था ॾिसनि त कारे रंग जो हिकिड़ो माण्हू भयंकर
लेकिन उन मुकुट वग़ैरह सोन जा अलंकार राजा वांगुरु पाए रखिया। वो पापी हिकिड़ी गौ माता खे हिकिड़े बैल खे कष्ट ॾेई रहियो आहे, लत जी ठोकर हणी हणी करे पेर सां गौ माता खे मारे रहियो आहे। ॾिसी करे तेवर चढ़ी आहे, गुस्सो अची वियो, अखियूं लाल थी वयूं, परियों खां बी दुष्ट मां अचां थो पियो हिते। गौ माता घबराए जो न, जेको बैल वेठो हुनजा 3 पेर भञी छॾिया अथई, हिक पेर ते तो हले उहो बैल। तुरंत साम्हूं आया धनुष खणी करे ऐं चवण लॻा, गौ माता मां कॾहिं ज़िंदगीअ में कंहिं जीव खे अहिड़ो दुखी न ॾिठो आहे। हे वृषभ, धेनु नंदन, तव्हां हिक पेर ते हली रहिया हो, मूंखे ॾाढी पीड़ा थी थिए, तव्हांखे छॾे मां पंहिंजे राज में कोई जीव अहिड़ो दुखी न ॾिठो आहे। हे केरु आहे पापी, छो तो कष्ट ॾे, तव्हां केरु आहियो, तव्हांखे न छो दुख ॾिना आहिनि। हे गौ माता तव्हां कुझु ॿुधायो। गौ माता कुझु नथी चए। पहिरियों उन्हनि पाण में वर्णन कयो, हाणे बैल खां था पुछनि तव्हां केरु आहियो, तव्हांखे छो तो दुख ॾे, कष्ट ॾे। त उहो बैल जे रूप में ॻाल्हाए वेठा। उन्हनि चयो, महाराज केरु कंहिंखे दुख ॾींदो आहे, हर इंसान पंहिंजे कर्मनि जो फल पाईंदो आहे। अच्छा, मां सम्झी महाराज, तव्हां बैल जे रूप में साक्षात धर्म आहियो, पोइ वरी तव्हां पृथ्वी माता आहियो, मां तव्हांखे प्रणाम थो कयां। तूं केरु आहे दुष्ट, धनुष खयूं, तलवार कढियऊं, हाणे डिॼी वियो कलयुग। वो कलयुग हो, थर थर कांपण लॻो, मुकुट लाहे करे चरणनि में रखी परीक्षित महाराज जे, लोटपोट थी वियो, त्राहीमाम, मूंखे मारजो न, मूंखे मारजो न, मां तव्हांजे शरण आहियां। हाणे इहो हिकिड़ो धर्म आहे कि जेको शरण अचे उनजी हत्या न कबी आहे, मारबो न आहे। तूं केरु आहे? ये राजा जा चिन्ह धारण करे रखिया अथई, तूं शरण आयो आहे, घबराए न, मां तोखे जान सां त न मारींदुमि, पर तूं परिचय ॾे केरु आहे? महाराज मां कली आहियां, कलयुग मुंहिंजो नालो आहे। अच्छा, तूं ई आहे कलयुग, निकिर मुंहिंजे राज खां, निकिरी वञ हिन महिल ई। कलयुग चए थो निकिरी करे काॾे वञा? जाॾे वञा तो धनुष खणी मां तव्हांखे ई थो ॾिसां, सार्वभौम, सॼे वसुंधरा ते तव्हांजो एक छत्र राज है। महाराज कृपा कयो, मूंखे जॻह जो रहण जी। बिल्कुलु न, कलयुग खे राज में रहण जी जॻह बिल्कुलु न। महाराज तव्हां मुंहिंजी बुरायूं ॿुधियूं, मूं में करोड़ बुरायूं, पर मूं में गुण बि त आहे हिकिड़ो। तव्हां में गुण कहिड़ो? कहिड़ो गुण तव्हां में? इस सतयुग में हज़ारें लखें साल तपस्या कंदा हुआ, त्रेता में यज्ञ कंदा हुआ, द्वापर में माण्हू ध्यानु कंदा हुआ, हज़ारनि लखनि सालनि में जेको लाभ न मिलंदो, महाराज कलयुग में कोई हिकु घड़ी वेही करे श्री कृष्ण नाम जो कीर्तन करे त करोड़नि सालनि जो लाभ मिली वेंदो आहे। इहो गुण मूं में आहे। कलयुग योग न यज्ञ न ज्ञाना, एक आधार राम गुण गाना। हरिर नाम हरिर नाम हरिर नाम ई केवलम, कलो नास्ति नास्ति नास्ति। कलयुग जा सभु पाप नाश थी वेंदा अगर कोई थोड़ी सी देर संगत सां मिली कीर्तन करे। इहो प्रभाव समझ में आयो। आहा, भक्त राज महाराज परीक्षित जी चवनि था इहो गुण त मञणो पवंदो। अच्छा, कलयुग में हिकिड़ो ॿियो बि गुण आहे। कली में एक विशेष प्रताप आहे, मानस पुण्य होई नहीं पापा। मन सां असां कंहिंजो भलो सोचूं, करुणा कयूं, दया कयूं, शुभ सोचूं, मन सां सोचूं मां भॻवान खे बढ़िया अंब थो खारायां त अंब खाराइण जो ई फल मिलंदो। मन सां सोचूं भॻवान जे चरणनि में मां लिपटी हुआं, भॻवान खे गले लॻायो आहे त उहो तव्हांखे पुण्य मिलंदो, लाभ मिलंदो। ऐं मन सां सोचींदव न त हे त केॾो चंडो माण्हू आहे, किरी पए थी, टंग भॼी पएसि, त उहो पाप न लॻंदो। इहा केॾी वॾी कृपा आहे कलयुग में। न त माण्हू मन सां केॾा पाप कंदो आहे, ॾिसंदो आहे कुझु तव्हांजे लाइ अखियूं तरसनि पियूं, हे चंडो काॾों पहुची वियो, तव्हांजे बिना राति जो निंड न पई अचे, ज़बान थी चए, मन थो चए हिन जे करे त निंड हराम थी वई आहे। आहा, ईअं थो लॻे मां गुलनि जी माला पाए तव्हांजो स्वागत कयां, ज़बान थी चए, मन थो चए थी छुरो हणी मारे विझांसि, काॾों पहुची वियो। अहिड़ा पाप त मन में कंदा आहियूं, लेकिन मानस पुण्य होए नहीं पापा, मन जा पाप उनजो फल न मिलंदो। लेकिन यादि रखो, अगरि मन सां बि असां पाप कंदासीं त मन त मेरो थींदो, अंतःकरण त अशुद्ध थींदो, स्वभाव त ख़राबु ई थींदो। इन करे मन सां शुभ सोचियो, सुठा वीचार कयो। हरे राम। हा, इहा ॻाल्हि मञणी पवंदी भाई कलयुग जी। अच्छा, छा थो चाहे कलयुग? महाराज मां कुछ जगह तो चाहियां जाते रहण जी जगह मिली वञे। 4 जगहूं मां तोखे ॼाण थो कलयुग।
उन अलावा काॾे न वञा, उन ते ई रहिजां। हा हा महाराज ॿुधायो ॿुधायो। तरी परीक्षित महाराज 4 जॻहियूं उन्हनि खे कहिड़ियूं ॾिनियूं, ध्यान सां ॿुधो भाई। 4 जॻहियूं, द्यूतम पानम स्त्रियम सूनम। द्यूत यानी पत्तेबाजी हले, कंहिं भी तरह जी जुआ हले, जुआ यानी कूड़, जुआ यानी कूड़, जाते कूड़ कपट हले, कूड़ ॻाल्हाइनि माण्हू, जुआ खेॾनि, उते तूं रहिजां। ठीकु आहे महाराज, हिकु जॻह। ॿी पानम, जाते नशो हले। कहिड़ो नशो हले? शराब जो नशो हले, हाँ, गुड़ाखुअ जो नशो हले, तमाकू जो नशो हले, सिगरेट जो नशो हले, कंहिं भी तरह जो कोई भी नशो करे, उते कलयुग तूं रहिजां। ठीकु आहे महाराज। टियों स्त्रियम, जाते काम आसक्ति हुजे, स्त्री पुरुष जो ग़लति संबंध हुजे, ग़लति नीति, ग़लति विचार, ग़लति नज़र हुजे, तूं ते तुरंत प्रवेश करे वेंदे। वाह वाह महाराज। चौथों स्थान सूयम। सूयम यानी जाते हिंसा हले, जीव कटजन, तड़फन, मरन, मांसाहार थे, जाते लड़ाई हले, झगड़ो हले, एक ॿिए सां वाद विवाद हले, हाँ, अपशब्द ॻाल्हाइनि, कलयुग तूं उते प्रवेश करे वञजां। वाह वाह। हाणे एतिरो सो छिद्र मिली वञे न काथे, कलयुग खे मौक़ो मिली वेंदो आहे अचण जो। 4 जॻहियूं इहे जेके जेके ॿुधव, कूड़ में, नशे में ऐं आसक्तिअ में, ऐं ॿियो हिंसा में, वाद विवाद, लड़ाई झगड़ा, तुरंत कलयुग अची वेंदो। सुठा माण्हू बि पोइ डंडा खणी करे जय गोपाल कंदा आहिनि, हरे राम। अरे भैया उते त तिलक लॻाए आरती पियो करे, चई रख हिन महिल आरतीअ जो टाइम कोन्हे, डंडो ॾे मूंखे, मां हिन महिल ठीकु कयांसि हिनखे। सभु पोइ हलंदा, आरती वारती पोइ ॾिसंदासीं, हाली छॾ। हरे कृष्ण। संत चवनि था ॻाल्हि सो सभु उपजे, चवणो पवंदो आहे। चवंदो तॾहिं त थोरो दिलि में वेहंदी न इहा ॻाल्हि, चवणो पवंदो आहे न साध संगत जी। ॻाल्हि सो सभु उपजे, गाली सो सब उपजे, कलह कपट और मीच, कलह कपट और मीच, हार चले सो संत है, हार चले सो संत है, लाग मरे सो नीच। लाग मरे सो नीच। चवनि था ॻाल्हि सां सभु उपजे, वाद विवाद थियो उतो ई सभु कलयुग अची वेंदो आहे। पोइ छा थींदी आहे? कलह कपट, लड़ाई झगड़ा, वैर विरोध, इतो पोइ महाभारत थी वेंदी आहे। चओ हरे राम। त जेको हारजी वियो भैया तूं सही आहे, निर्दोष बि हुजे, अरे तुंहिंजो अगरि दोष आहे पोइ तूं माफ़ी घुरी त वॾी ॻाल्हि न आहे, कोई उपकार न कयो आहे, तुंहिंजो दोष न आहे, तूं निर्दोष आहे, और पोइ तूं माफ़ी घुर त चइजे तूं सत्संगी माण्हू आहे। चवंदा आहिनि हे ग़लति आहे, हे ग़लति आहे। अरे ठीकु आहे न यार, सही ॻाल्हि ग़लति जी ॻाल्हि न आहे, असली ॻाल्हि इहा आहे कि तूं भक्ति मार्ग में आहे कि दुर्योधन जे मार्ग में आहे। हार चले सो संत है, हार जी वञे वो संत आहे। आ जेको चए न ईअं कीअं, मां बीठो आहियां, हे छा थींदो? ईट का जवाब मैं पत्थर से दूंगा, लाग मरे सो नीच। पूरी आवत गाली एक है, जावत होत अनेक, कहे कबीर न उलटिए ताही एक की एक। लड़ाई झगड़ो थे, वाद विवाद थे, तव्हां चुप थी वञो, बसि राम 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 राम। छा कंदो मन में? राम 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 राम। मटके जो थधो पानी पियो, वरी चओ राम 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 राम। 5 मिंट राम 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 राम। बसि तव्हांजे अंदरि ठंडा ठार गोपाल वेहंदा अची, ऐं वीचारो अपशब्द ॻाल्हाए करे मथो टनकी वेंदो। मां अजाओ चिलायोमांसि यार, वीचारो कुझु चए न पियो, कुझु चई बि कोन, चिलायोमांसि, सुभाणे सॉरी चईंदोमांसि, माफ़ी घुरंदोमांसि। हरे राम। भाई ये खणणा पवंदव, इहे वचन, ये ॿुधण वारनि में कमु न हलंदव, ये अमल करणा पवंदव। कथा त ॿुधो था, हा न, माखन चोरी करणी न पवंदो, गिरिराज तव्हांखे न खणणो पवंदो, घबरायो न, गोपाल वेठा आहिनि, पर हे वचन त असांखे खणणा पवंदा। परीक्षित महाराज 4 जॻहियूं ॾिनी, कलयुग चयो महाराज 4 जॻहियुनि में 4 ई ख़राब, हिकिड़ी त काई बढ़िया चकाचक जो आहे। अच्छा अच्छा हल 5 जॻह तोखे अञा ॾिनी, कहिड़ी? स्वर्णम, सोन में तुंहिंजी जॻह, त छा हिन मुंडीअ में अची वेंदो कलयुग, कंगन में वेंदो। चवनि था सोन याने ब्लैक मनी, जेकी कमाई बेईमानी सां थियल आहे, भ्रष्टाचार सां, हे कलयुग तूं ते पूरी तरह सां निवास कजां। बसि जयराम जी की करे कलयुग गायब। परीक्षित महाराज वापसि आया, हिकु ॾींहुं घुमण वञनि पिया त सोचियो मुकुट कहिड़ो पाए वञा। संत चवंदा आहिनि त जरासंध पापीअ जेको बेईमानीअ सां
राज कयो। उन जो मुकुट ॾाढो सुंदर वॾो हुयो, उहो पाए करे हली आ। घुमंदे घुमंदे थकी पिया, ॾाढी प्यास लॻी। महाराज संतन जो आश्रम नज़र आयो, श्रृंगी ऋषि जे आश्रम में आया, समाधीअ में वेठा। अची करे चवनि था महाराज मूंखे जल जो, कंठ सुखी वियो आहे। जवाबु न ॾिनो, सच में ध्यान में आहे। महाराज मूंखे जल जो, मूंखे ॾाढी प्यास लॻी आहे। ध्यानु न ॾिनो। टियों बार चयूं, उहो समाधीअ में आहे। गुस्सो अची वियो। अच्छा, कोई चवंदा आहिनि कलयुग अची वियो। चओ जय श्री कृष्ण। हे ढोंग तो करे पियो, सार्वभौम सम्राट आयो आहे, राजा पाणी तो घुरे। अच्छा, हे साओ करे झूठ मूठ में ध्यानु लॻाइण वेठो आहे, कूड़ो पूड़ो। ये मूंखे वॾो महात्मा सम्झनि। सभु सम्झां थो। मरियल नांग पियो, खणी करे गले में विझी छॾी, वापसि हली आहे परीक्षित जी महाराज। हिकिड़े ऋषि शिष्य वेठो बालक, उन ॾिसी वरितो। डुकंदो डुकंदो नदीअ जे किनारे ते उनजो पुटु सनानु करे रहियो संत जो, श्रृंगी ऋषिअ जो। उन बालक खे अची करे ॿुधाई महाराज कहर थियो, तव्हांजे पिता जे गले में परीक्षित महाराज नांग मरियल विझी आहिनि। उनजी इहा हिमत। उहो बि ऋषि पुत्र हो भाई, कोई मामूली न हुयो। हे बचपन खां अहिड़ी भक्ति कई अथऊं, अहिड़ी तपस्या कई अथऊं। हिननि जे ज़बान में ई शस्त्र आहिनि, वाणीअ में ई बाण आहिनि, शास्त्रनि में ई शस्त्र बनाए छॾियऊं। हरे राम। ओॾी महिल ई जल खयूं नदीअ जो ऐं आचमन कयूं कि मां हिनखे शाप थो ॾियां अहिड़े राजा खे। हे घमंडी अभिमानी राजा आहे। अभिमान जे हुन में आहे त सेवक सभिनी जो, ऐं पाण खे राजा सम्झी वेठो आहे। निरपराध मुंहिंजे पिता जे गले में हे नांग विझी वियो आहे, मां हिनखे शाप थो ॾियां। शमीक, श्रृंगी ऋषिअ जो पुटु, मां शमीक शाप थो ॾियां। 7 ॾींहंनि जे अंदरि तक्षक नांग हिनखे ॾंग हणंदो, जंहिंसां राजा जी मृत्यु थी वेंदी। पिता जे साम्हूं जोर जोर सां रोअण लॻो। पिता जी समाधि भंग थी। अरे पुट तूं रोए छो थो? बाबा तव्हांजे गले में अरे नांग लाथूं, छा थी वियो? पूरी ॻाल्हि पतो पई। पिता नाराज़ थिया, तूं सही न कयो। ठीकु आहे, अपराध थियो आहे, पर सज़ा ॾाढी वॾी आहे, मृत्यु दंड। तोखे ख़बर आहे केॾो धर्मात्मा राजा आहे, केॾो भक्त राजा आहे, लेकिन सम्झी आहे त इहा होनी आहे। तुरंत सेवक मोकिलियूं, वञ राजा परीक्षित खे समाचार ॾे त पंहिंजे मुक्तीअ जो उपाय करे। हेॾे राजा परीक्षित महाराज मुकुट लाथो, वीचार करण लॻा मूंखां कीअं अपराध थियो? अरे मां हे अपराध करे कीअं छॾियो? अरे प्रभु मां पापी आहियां, संत अपराध, मां प्यासो मरी वञा त ईअं न कयां। अरे गोविंद, हे विठल, हे करुणानिधि, हे प्रभु द्वारिकाधीश, क्षमा कयो, क्षमा कयो, मूंखे सजा ॾियो, मां सजा जो पात्र आहियां। एतिरे में संदेश वाहक आयो, 7 ॾींहंनि में महाराज तव्हांजी मृत्यु थींदी। परीक्षित महाराज धन्यवाद था चवनि, गुरुजीअ खे धन्यवाद ॾिजो ऐं मुंहिंजी माफ़ी क्षमा घुरिजो। हाणे 7 ॾींहंनि में मुक्ति कीअं मिले? ओॾी महिल ई पुट खे तिलक करे गंगा जी जे किनारे ते अची वेठा। सभु संत महात्मा इकट्ठा थिया, सभु वीचार करण लॻा 7 ॾींहंनि में राजा परीक्षित खे मुक्ति कीअं मिले। हाणे कीअं इन जो उपाय थियो, अॻिते छा थियो, इहा कथा तव्हां सुभाणे श्रवण कजो। असां तव्हांखे 10 मिंट पहिरियों छुटी ॾींदासीं, हा न। उथी करे, छो जो महा आरती बि करणी अथव, अॼु गुरुवार आहे, हा न। उथी बीह करे हाणे कीर्तन आरती कयो भाई, भी करे। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला। हरि नाम यही हरि धाम यही, ओ हरि नाम यही हरि धाम यही, यही जग मंगल की आरती, पापियों को पाप से है
तारती। ओ श्री भागवत भगवान की है आरती। ओ पापियों को पाप से है तारती। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। यह सुख करनी यह दुख हरनी, यह सुख करनी यह दुख हरनी। श्री मधुसूदन की आरती। श्री राधे। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। ये मधुर बोल जग फंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ये मधुर बोल जग फंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही। सीताराम यही राधे श्याम यही, सीताराम यही राधे श्याम यही। प्रभु की महिमा की आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। हाँ, पापियों को पाप से है तारती हो। पापियों को पाप से है तारती। हाँ, पापियों को पाप से है तारती। ओ पापियों को पाप से है तारती। ओम भक्त लोक प्रसन्नात्मा भक्त मंदार विग्रह, भक्त दारिद्र्य दमनो भक्तानां प्रीतदायक, भक्ताधीन मनां पूजो भक्त लोक शिवंकर, भक्ताभीष्ट प्रदः सर्वभक्ता घौघ निक्रंतनः, अपार करुणा सिंधो भगवान भक्त तत्परः। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। फिरत फिरत प्रभु आया, परियातो शरणाय, नानक की प्रभु बेनती अपनी भगति लाय। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश प्राणियों में सद्भावना विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। अजो तहांजी सेवादारी दरबार साहब जा सेवादारी बालक गोविंद जो अजो जन्मदिन आहे, उनखे संगत जी आशीर्वाद मिले त तहांजे चरणनि जी सेवा कंदो रहे।
भगवान राधा कृष्ण जा सतगुरनि जा गुण गाईंदो रहे, निवृत्त रखे ऐं खूब सेवा करे। 3 बार एक साथ साथ संगत जी तव्हां पंहिंजे श्री मुख सां चवंदा आशीर्वाद जी। हाँ। ओम हाथ जोड़ विनती करूं खड़ा आपके द्वार, पूजा हमारी स्वीकार करो हे राधावर सरकार। तेरा तुझको सौंपता अपना स्वामी जान, कर लोगे स्वीकार तो बढ़ेगा सबका मान। ना कुछ किया न कर सके ना कुछ करने योग्य, जो कुछ किया सो आप हैं प्रभु आप ही करने योग्य। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर, यत् पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मेव। पापोऽहं पापात्मा पापोऽहं पापकर्मः, त्राहि मां श्री राधा कृष्ण सर्व पाप हरो भवः। ओम बोलिए एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो गणपति प्रचोदयात्। तत्पुरुषाय विद्महे नारायणाय धीमहि तन्नो श्री राधा कृष्ण प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। शांति शांति शांति। बोलो गौरी गणेश भगवान की जय, वेदी भगवान की जय। परम आदरणीय पूजनीय श्री बाबा भगतराम धाम की जय, गुरुदेव स्थान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, वेदी भगवान तुलसी माता गौ माता की जय, अपने अपने माता पिता गुरु गोविंद की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, श्री राधा कृष्ण भगवान की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की, भारत अखंड हो। दोनों हाथ उठा के एक बार घूम जाइए, दोनों हाथ उठाइए और घूमिए एक बार, बोलिए बम 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 हर हर महादेव। भरपूर गोविंद खुशियाँ मिले भरपूर,
मेरे भरपूर, खुशियाँ मेरे भरपूर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय।